जी नाज़रीन, कंबर मावा खे ख़बर ॾींदा हलूं। आल सिंध यूसी सेक्रेटरी इतिहाद सिंध उहिदेदारनि तरफ़ां हिकु गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस में चयो त यूसी सेक्रेटरी जे प्रमोशन लाइ सेक्रेटरी बोर्ड डीपीसी जे मेंबरनि 31 जनवरी 2022 ते डीपीसी लेटर जारी कयो, जंहिं में 393 यूसी सेक्रेटरियुनि जा प्रमोशन कया विया। उन जा अञा ताईं सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट डिपार्टमेंट प्रमोशन जारी नथी करे। यूसी सेक्रेटरी वधीक चयो त सूबाई वज़ीर लोकल गवर्नमेंट नासिर शाह, सेक्रेटरी डिपार्टमेंट नजब शाह सेक्रेटरी बोर्ड खे प्रमोशन नोटिफिकेशन जारी करण जे लाइ हिदायत कई आहे त यूसी सेक्रेटरियुनि जो नोटिफिकेशन जल्द खां जारी कयो वञे। इन जे बावजूदि सेक्रेटरी डिपार्टमेंट नजब शाह नोटिफिकेशन जारी नथो करे। आल सिंध यूसी सेक्रेटरी इतिहाद सिंध खे चिता ॾिनो ऐं चयो त जेकॾहिं असांजा प्रमोशन न कया विया त ॿी सूरत में अदालत जो दरवाज़ो खड़काईंदासीं। ॾिसंदा रहो मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल लाड़काणो।